चैनल के नाज़रीन के अनवर कादी जो सलाम। गुज़ारिश नाज़रीन का हमेशा यही रहती है तो असांजे चैनल के सब्सक्राइब करियो, शेयर करियो, फीडबैक दियो जी असां पंहिंजे चैनल जूं कोताहियूं दूर करे सकूं। अॼु जो असांजो प्रोग्राम सूरत हाल मुल्क के अवाम के बारे में है। नाज़रीन इलेक्शन थी विया, उन जे नतीजे में चइनी सूबन में ऐं मरकज़ में हुकूमतूं ठही चुकियूं आहिनि। हाणे इहे हुकूमतूं आवाम जे लाइ छा कंदियूं? केपी में पीटीआई जी हुकूमत ठही आहे, पंजाब में मरकज़ में ईअं सम्झो त नून लीग जी पर मरकज़ में गॾियल हुकूमत ठहियल आहे इत्तेहादियुनि जी। बलूचिस्तान में नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी गॾियल हुकूमत आहे ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। MQM खे बि किथे न किथे एडजस्ट कयो वेंदो। बाक़ी मौलाना साहब रहियो ऐं ॿियूं जेके नंढियूं नंढियूं पार्टियूं हुयूं उन्हनि खे शायदि एडजस्ट न थी सघनि। जीअं अचकज़ई साहब जी हिकिड़ी सीट हुई, बाक़ी कॉफ लीग खे ऐं जेका इस्तेहकाम पाकिस्तान जे नाले सां पार्टी ठही उनखे बि को वज़ीर मुशीर अहिड़े क़िस्म जी एडजस्ट मिली वेंदी, एडजस्ट थी वेंदा। हाणे मसइलो त अवाम जो आहे। ही जेका हुकूमत मरकज़ में ठही आहे या टिन सूबनि में जेके हुकूमतूं ठहियूं आहिनि, सिंध में त 15 सालनि खां तसलसुल हुयो पीपल्स पार्टी जो ऐं हाणे उहो तसलसुल वधे पियो। पंजाब में नून लीग अची वई आहे, मरकज़ में इत्तेहादी हुकूमतूं हुयूं, उन्हनि खे भले बत ॼाण हुई त मुल्क जी सूरत हाल, ख़ासि तौर ते मईशत जी सूरत हाल, बेरोज़गार जी सूरत हाल, आम माण्हू जो जेको क़ुव्वत ख़रीद आहे, गुरबत जे लकीर खां केतिरा माण्हू हेठि वञनि पिया, तइलीम जी सूरत हाल जंहिंमें पूरे मुल्क में 1 करोड़ 70 लख खां मथे ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। अहिड़ी पोज़ीशन वरी तव्हां ॾिसो त असां वटि हेपाटाइटिस C जी अञा असां पोलियो ते कंट्रोल न करे सघिया आहियूं, त मतिलबु सिहत जी सूरत हाल का बहितर कोन हुई ऐं न कोई आहे। इन सभिनी ॻाल्हियुनि जी ॼाण हुई असांजी जेका गुज़िरियल PDM जी हुकूमत हुई, उन जे बावजूदि उन्हनि जेके मंशूर ॾिना, ख़ासि तौर ते असांजो ज़ोर हूंदो मरकज़ी हुकूमत ते ऐं सिंध हुकूमत ते। असां चाहियूं था त उहे पंहिंजे मंशूर मुताबिक़ कयल वाइदनि मुताबिक़ माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, आवाम खे रिलीफ ॾियनि। उन्हनि खे सभु ख़बर हुई त पाकिस्तान जी मईशत, पाकिस्तान जी इकोनॉमी कहिड़ी पोज़ीशन ते आहे। जॾहिं उन्हनि इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसी ऐं मंशूर में वाइदा कया आहिनि त हाणे उन्हनि वाइदनि खे पाड़ण जो वक़्तु अची वियो आहे। भली तव्हां असेंबलियुनि में पाण में वेही विढ़ो, हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हायो, इहा तव्हां तरबियत कयो आवाम जी, उहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे। पर हाणे जॾहिं हुकूमत में तव्हां आया आहियो त तव्हां ते अवलीन फ़र्ज़ु इहो आहे त पंहिंजे माण्हुनि जी जिन तव्हांखे इन आसिरे ते वोट ॾिना आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी में कुझु बहितरी अचे, तव्हांजे कयल वाइदनि मुताबिक़ उन्हनि वाइदनि खे कुझु पाणी ॾियो। उहा पीपल्स पार्टी जी हुजे हुकूमत सिंध में या मरकज़ में नून लीग जी हुकूमत हुजे, जंहिंखे बि सपोर्ट पीपल्स पार्टी जी MQM जी आहे। ऐं हाणे त सदर पीपल्स पार्टी जो थियणु वञे पियो, उहो परे कोन्हे को। अॼु 5 तारीख़ आहे, 9 तारीख़ ते इलेक्शन आहे, उन खां पोइ सेनेट जी इलेक्शन आहे। त हाणे तव्हांखे सभु उहिदा मिली विया, इहो ॿुधायो त आवाम खे छा ॾींदो? सिर्फ़ु कूड़ियूं ॻाल्हियूं, ठला वाइदा, अखियूं पूरे तव्हां चओ था अचे प्रेस कॉन्फ्रेंस में त असां त खीर जूं ऐं माखीअ जूं नहरूं वहायूं पिया। इन्हनि शयुनि खे रोकियो, कुझु कयो। 2 साल पहिरीं जे बारिशुनि में जिन जा घर ड्रही विया उहे अञा रोडनि ते वेठा आहिनि। तव्हांखे वोट मिली आहे, चलो कीअं बि मिली विया, 45 जे ज़रिए मिलिया, 47 जे ज़रिए मिलिया। तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर चांस मिलियो आहे पंहिंजनि इलाइक़नि जो ऐं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करण जो। हाणे तव्हां छॾियो, तव्हां घणो कुझु ठाहे चुकायो पंहिंजे लाइ, वज़रातूं, वज़ारत आला, प्राइम मिनिस्टर,
सभु शयूं प्रोटोकॉल तव्हांजे लाइ अमन अमान कोन्हे को। कराची जो शहर जेको सिंध जे गादी जो हंधु आहे, उते जो IG पुलिस चवे थो पियो त कराची में 44,000 पुलिस फोर्स आहे, जंहिंमां थाणनि ते सिर्फ़ु 10,000 जे लॻभॻि आहे, त बाक़ी 34,000 MNAs जे बिले, वॾनि माण्हुनि जे बिले, उन्हनि जी सिक्योरिटी जे बिले, उन्हनि जे घरनि जे बिले, SPs जे बिले, ऑफिसर्स जे बिले। अवाम खे अमन अमान केरु ॾींदो? इहो कमु आहे अवाम जो। अमन अमान ॾियो, रोज़गार ॾियो। अॼु जो जेको प्राइम मिनिस्टर साहिबु मियां मोहम्मद शहबाज शरीफ़ गवादर वियो हुयो, ॾाढी सुठी ॻाल्हि हुई। गवादर जे माण्हुनि हुनखे चयो त असांखे राशन जी बैग न ॾियो, असांजा घर ड्राई विया आहिनि, असांखे ठाराए ॾियो। असांजी मच्छी मारण जूं ॿेड़ियूं तबाह थी वियूं आहिनि, उहे असांखे तयारु कराए ॾियो। हिकिड़ी औरत हुई पोड़ी वीचारी, उन चयोसीं अलाह तोखे लंबी उमिरि ॾिए, पर गवादर जो ख़्यालु कयो। इहा आहे पोज़ीशन पाकिस्तान जे हर उन इलाइक़े जी। तव्हां वञी ॾिसो, माण्हुनि खे, ॿारनि खे पाइण जे लाइ जूता कोन्हनि के, पेर उघाड़ा करे स्कूलनि में अचनि था पिया। तव्हां वेही चओ था त कुझु कोन्हे को, सभु शइ थी वियो आहे, ॾिसी वठो। सो सिर्फ़ु ईअं न कयो त सिर्फ़ु पंहिंजो ख़्यालु न करियो, अवाम जो ख़्यालु करियो। अवाम जो जमहूरियत जे मथां एतबार घटिजे थो पियो। अवाम खे अहिड़ी कहिड़ी इन जमहूरियत जी कहिड़ी ज़रूरत आहे जेका उनखे बुख ऐं बदहाली ॾिए? अवाम चाहे थो जमहूरियत मिले, पर ख़ुशहाली बि मिले, मईशत बहितर थिए। सिर्फ़ु ईअं न, जीअं जालिब चयो, वो ही हालात हैं फ़कीरों के, दिन तिरे हैं फ़कत वज़ीरों के, देश के सारे बिलावल है मकरूज़, पाँव नंगे हैं बेनज़ीरों के। अवाम जी सूरत हाल इहा आहे, उन तरफ़ ध्यानु ॾियो। इहा आहे असांजे पाकिस्तान जी सूरत हाल। इहा पोज़ीशन आहे, उनखे बहितर केरु कंदो? पंहिंजूं वज़रातूं घटि कयो, प्रोटोकॉल घटि कयो, पंहिंजा ख़र्च घटि कयो। एलिट क्लास सोचे त पंहिंजा जेके हू वठे पियो न प्रिविलेजिस, उन्हनि खे ख़तमु करे आम माण्हू खे फ़ाइदो ॾिए। इन में उन्हनि जी भलाई आहे ऐं आम माण्हू जी भलाई आहे। नाज़रीन, अॼु ताईं सूरत हाल जी इहा पोज़ीशन आहे त माण्हू सिर्फ़ु उमेद सां निहारनि पिया। उमेद केतिरी थी पूरी थिए, उहो ॾिसणो आहे। फीडबैक ज़रूरु ॾिजो। अवां जी वॾी महिरबानी।